ओम शांति। बाबा संता निराकार स्वरूप जी स्मृति में रहन तथा आनंद रस वठण जी सहज विधि कहिड़ी है। पत्र 74 जा मावक्यन जी बाप दादा चवंदा जी पंहिंजो साकार स्वरूप सदा सहज स्मृति में रहंदो आहे न। छा उअं ई पंहिंजो निराकारी स्वरूप सदा सहज स्मृति में रहंदो आहे। जीअं साकार स्वरूप पंहिंजो हुजण जे कारण सुत ई स्मृति ईंदी आहे न भी असांजो ई शरीर। उअं ई निराकारी स्वरूप असांजे शरीर जे अंदर असांजी हिकु आत्मा आहे। मां आत्मा वेठी ऐं हुनजो रूप निराकार आहे। त निराकार स्वरूप भी पंहिंजो आहे त अपनाइण सहज अपनाइणो पए न। हुनजी सहज याद अचणी खपे न असांखे। असांखे पंहिंजो साकारी सूरत शिकल सभिनि जे दिमाग़ में आहे। मुंहिंजी शिकल कहिड़ी आहे। कोई तव्हांखे पंहिंजो फोटो ॾेखारे त तव्हां पहचाने वठंदव न इहो मुंहिंजो फोटो आहे। उहे असांजे बुद्धि में वेही रहे। हाणे उहो फोटो त मुंहिंजो विनाशी आहे। ये शरीर रूपी चित्र त मां कॾहिं बि छॾे सघंदी आहियां, लेकिन उहो मुंहिंजो कॾहिं बि चेंज थी सघंदो आहे शरीर रूपी चित्र। हाणे मूंखे ये शिकल आहे, ये शरीर आहे। हाणे मां अगरि ये शरीर छॾे सघंदमि त मूंखे ॿियो शरीर मिलंदो, लेकिन मां आत्मा त उहो ई हूंदमि न। त असांजो असली रूप कहिड़ो थियो? ये निराकारी स्वरूप थियो। त हिनखे अपनाइणो खपे। हिनजी सहज यादि हुजणी खपे न कि मां आत्मा। जे शरीर खे ॾिसंदा आहियो, मुंहिंजो मुंहुं ठीकु आहे, हथ ठीकु आहिनि, पेर ठीकु आहिनि, कपिड़ा ठीकु आहिनि, उहे मां आत्मा स्वयं खे ॾिसां कि मुंहिंजो मन ठीक विचार करे तो बुद्धि ठीक रीति कम करे थी, मुंहिंजो संस्कार ठीक आहिनि। मां आत्मा अॼु मुंहिंजी कहिड़ी स्थिति आहे? ख़ुशी जी आहे, गम जी आहे, कहिड़ी आहे? हाणे मूंखे कहिड़ो गम? मूंखे त बाबा मिलियो, मां त सदा ख़ुशि रहण खपनि। ईअं पंहिंजो निराकारी स्वरूप भी अपनाइण सहज हुजणो खपे। अपनोपन, पंहिंजोपन भुलजण मुश्किल हूंदो आहे न। हिनखे पंहिंजो ई रूप सम्झणो आहे। असांखे हिनखे पंहिंजो ई रूप सम्झणो आहे। हिनखे जॾहिं पंहिंजोपन ईंदो न कि हा मुंहिंजो रूप निराकार आहे, त हिनखे भुलजण मुश्किल थी वेंदो। स्थूल वस्तु में भी जॾहिं पंहिंजोपन ईंदो आहे त उहो स्वतः ई यादि ईंदी आहे, हुनखे यादि करणो न पवंदो। इहो भी पंहिंजो निजी अविनाशी स्वरूप आहे न। कहिड़ो? आत्मा आहियां। अविनाशी निजी स्वरूप आहे न, त हिनखे यादि करण मुश्किल छो? जॾहिं असां पंहिंजे इहे स्वरूप असांखे सदा यादि रहंदो न, मां आत्मा आहियां, त असांजो पीउ बि असांखे सहज यादि रहंदो, असांजो घर बि असांखे सहज यादि ईंदो। ऐं हिन पूरे ज्ञान जो उद्देश्य ई आहे। पहिरियों पाठ बि इहो आहे। पूरी पढ़ाई असांखे देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव हिन दुनिया खे भुलाइण लाइ इहे पढ़ाई पढ़ाए थो बाबा, ताकि असांखे यादि, इहे पक्को यादि हुजे भई मां आत्मा आहियां, मुंहिंजो घर मथे आहे, मां पंहिंजो पीउ परमात्मा। तॾहिं त गीता में पहिरियों अंत में मन मना भव छो लिखल आहे? छो जी पढ़ाई बाबा शुरू कराई आत्मा जे पाठ सां। पूरो अगरि असां पढ़ी लिखी पूरो थी वेंदासीं त बि अंत में छा यादि रहंदो? मां आत्मा आहियां। त हिनखे यादि करणु मुश्किल छो? ॼाणण खां पोइ त सहज स्मृति में रहणो खपे। ॼाणे त वरितो। हाणे हिन स्मृति स्वरूप जे अभ्यास जी गुह्यता खे ॼाणणो आहे। हिन स्मृति स्वरूप जे अभ्यास अगरि असांखे सदा इहे यादि रहंदो न मां आत्मा आहियां, हिन सां ॾाढा ई फ़ाइदा आहिनि।
त हिन अभ्यास जी गुह्यता खे ॼाणणो आहे कि असां हिनखे कीअं पक्को करूं ऐं हिन सां छा छा फ़ाइदा आहिनि। ऐं छो बाबा चए थो ये अभ्यास करो मां आत्मा आहियां। छो जी अंत समय जॾहिं ईंदो, हाणे बि माण्हू जो जॾहिं शरीर छॾण जो समय हूंदो आहे त जेके अभ्यास हूंदो न मां आत्मा आहियां, त सम्झो कंहिंखे कोई बीमारी आहे। वैसे भी अगर तव्हां दुनिया में ॾिसो त जेको माण्हू वञण वारो हूंदो न, उहो थोरो समय पहिरियों असांखे हुनजी आत्मा इशारो ॾींदी आहे, बसि हाणे मूंखां नथो पुॼे, हाणे मां थकिजी पई आहियां, हाणे मूंखे वञणो आहे। ये कुझु शब्द चईंदी आहे उहा आत्मा, लेकिन असां सम्झी न सघंदा आहियूं। पहिरियों न सम्झंदा हुआसीं केरु थी चए। हाणे अगर असांखे कोई चए हा फलानो ईअं चए थो भई हाणे थकिजी वियो आहे, हाणे वञणु चाहींदो आहे, त हाणे असां सम्झी सघंदा आहियूं कि हा भई हुन आत्मा थकिजी पई आहे, हाणे उहो शरीर खे नथी हलाए सघे। त जेकी आत्म अभिमानी स्थिति जो अभ्यास हूंदो आहे न, पोइ हुनखे परेशानी न थींदी आहे। मूंखे लॻंदो आहे भई ठीकु आहे, हाणे मूंखे शरीर नथो हले त वो जेका भी हुनजे कम हूंदा अथसि वो फटाफट करे ऐं ॿियो शरीर वठी वठंदी। त बाबा चए थो कि आत्म अभिमानी स्थिति ॾिसण जी छो ज़रूरी आहे। छो कि असांजो अंतिम समय असां बाबा जी यादि में, सम्झो हाणे असां आत्म अभिमानी जी स्थिति जो अभ्यास, असांखे आत्मा जो ज्ञान, सम्झो असांजो कॾहिं शरीर छॾण जो समय बि अची वियो न, अंत में तो सभी वेंदा, त असां वो दुखी परेशान थी करे शरीर न छॾंदासीं। बाबा जी यादि में ख़ुशी ख़ुशी सां शरीर छॾो। हिनजे लाइ अभ्यास करणो पवंदो। जे साइंस वारा हर वस्तु जी गुह्यता में वेंदा आहिनि ऐं नई नई इन्वेंशन कढंदा आहिनि, उहो ई असांखे बि हिन मां आत्मा आहियां, हिन स्मृति स्वरूप जे अभ्यास कि नए नए तरीक़े सां असांखे प्रैक्टिस करणी खपे। साइंस वारा हर वस्तु जी गुह्यता में वञण ऐं नई नई इन्वेंशन करण कंदे समय नई नई तरीक़े सां कंदा आहिनि। ये ही पंहिंजे निजी स्वरूप, हुनजे अनादि गुण व संस्कार, हिन हिकु हिकु गुण जी डीपनेस में वञणो खपे। तव्हां कॾहिं ॾिसो, अगरि तव्हां इहे आत्म अभिमानी स्थिति जो अभ्यास कयो न, त सभिनि खां पहिरियों त असांजो सभिनि सां जो मोह आहे न, उहो धीरे धीरे ख़तम थी वेंदो ऐं असां सभिनि सां सुठी रीति संबंध निभाईंदासीं। हाणे त असां देह सम्झी करे संबंध निभाईंदा आहियूं त विकार, बुरायूं, तुंहिंजो मुंहिंजो, अहंकार, नंढो वॾो, जाति भेदभाव अची वेंदी आहे, ये हिनजो, ये असांजो, फलानो फलानो। लेकिन अगरि मां आत्मा आहियां, अगरि असां हिनजो अभ्यास करण लॻी वेंदासीं न, पोइ असांखे सभु पंहिंजा लॻंदा। सभु आत्मायूं असांजियूं आहिनि, असांखे कोई परायो न लॻंदो। त बाबा चवंदा जीअं साइंस वारा हर वस्तु जी गुह्यता में वेंदा आहिनि ऐं नई नई इन्वेंशन कंदा रहंदा आहिनि, ईअं ई पंहिंजे निजी स्वरूप ऐं हुनजे अनादि गुण, हिन हिकु हिकु गुण जी डीपनेस में वञो। भई जीअं शांती असांजो गुण, शांती मुंहिंजे आत्मा जो गुण, मां आत्मा शांत स्वरूप आहियां, मुंहिंजो गुण आहे, मुंहिंजी चीज ते अधिकार थींदो न, त जॾहिं मुंहिंजो गुण आहे शांती, त मूंखे केरु अशांति, मुंहिंजी शांति कोई थी न कीअं सघंदो। सम्झो तव्हां चओ ये रुमाल मुंहिंजो आहे, हिकु नंढो सो रुमाल अगरि तव्हांखां कोई छीनण चाहे त तव्हां चईंदो न अरे मुंहिंजो रुमाल आहे, हीअं कीअं खणी सघंदा आहियो तव्हां। हिकु नंढे से रुमाल में ते केतिरो अधिकार जताईंदा आहिनि न। त असां जॾहिं चऊं, जॾहिं हिनजो अभ्यास करूं भई मां त आत्मा आहियां, शांत रहण त मुंहिंजो गुण आहे, हीअ त मुंहिंजी प्रॉपर्टी आहे न। त कोई बि चाहे घर में
कोई भी माण्हू हुजे, चाहे तव्हांजो सॻो संबंधी, धीअ पुट, पति पत्नी, जो भी सास जो भी हुजे, वो तव्हांजी रोज तव्हांजी शांति छीननि था, मतिलबु कंहिं न कंहिं ॻाल्हि ते। इहे आत्मा भले मुंहिंजो पुट आहे या धीअ आहे, पर शांति त मुंहिंजो आत्मा जी गुण आहे, ये कीअं छीने सघंदी आहे मूंखां? ये मूंखां रोज़ रोज़ मुंहिंजी शांति छो थी छीने? मतलब हुन वटि कोन अथसि, लेकिन वो भी आत्मा है, वो भी शांत स्वरूप, हुनजो भी शांति गुण था, लेकिन वो भुलिजल आहे। लेकिन मूंखे त पतो आहे असां सभु आत्मायूं, असांजो गुण ई आहे सदा शांत रहूं। त जेका मां भी शांत रहींदमि ऐं वो कुछ भी कंदी त बि हुनखे शांति सां ई जवाब ॾे। हुनखे बि मां यादि ॾियारंदमि कि असां सभु शांति स्वरूप आत्मा आहियूं, असांजो गुण शांति आहे। इन तव्हांजो जीवन एॾो परिवर्तन ऐं एॾो अलौकिकता ईंदी आहे न। भले तव्हां बाबा जी ॿियो कोई भी ज्ञान थी ॻाल्हाए, लेकिन है न हिकु आत्मिक पाठ तव्हां रोज़ मुरली ॿुधंदा आहियो, उहो हिन हिसाब सां ॿुधो कि हा मुंहिंजो पीउ अॼु मूंखे छा छा स्मृति थो ॾियाराए। जीअं बाबा जी मुरली में पूरी चक्कर जी स्मृति ईंदी आहे न, बाबा ॾियारदा आहिनि, हीअं हीअं त हुयो, हीअं हीअं कंदा हुयो, हाणे ॾिसो छा थी वियो। त हीअं असांखे पोइ हिन ज्ञान जी तव्हां गहराई में वेंदो, पोइ तव्हांखे सम्झ में अची वेंदो कि ज्ञान छा आहे। हा भाई रोज असां बाबा खे यादि था करूं, मुरली ॿुधूं था, लेकिन इहो करूं छो था? हिन सां आहे छा? ॿुधण सां यादि करण सां थींदो छा? भई मां आत्मा आहियां, मुंहिंजा जेका गुण रावण छीनिया अथई, मुंहिंजी जेकी शक्तियूं रावण छीने छॾी अथई, वो वापस खां प्राप्त करण लाइ मूंखे रोज ज्ञान भी ॿुधणो आहे। भई बाबा असांखे रोज यादि ॾियारजो, असांजी याददाश्त ख़तम थी वई आहे कि असां पहिरियों परमधाम में रहंदा हुआसीं, पोइ असां स्वर्ग में आयासीं, असां सतयुग में, पहिरियों सतयुग, पोइ त्रेता में आयासीं, पोइ द्वापर में आयासीं, पोइ कलयुग में आयासीं, हाणे असां ईअं थी विया आहियूं। त मुंहिंजे पीउ मूंखे ईअं अॼु जी ईअं यादि ॾियारे, पोइ धीरे धीरे असांजी बुद्धि जो तालो खुली वेंदो। त ईअं बाबा चवनि था कि आत्मा हिकु पाठ हिन जी गहराई में वञो, पंहिंजे निजी स्वरूप, पंहिंजे गुण संस्कार, हिकु हिकु गुण, हिकु हिकु संस्कार जी डीपनेस में वञो। शांति त मुंहिंजो गुण आहे, लेकिन मां रोज शांत थियां थी, त मां कीअं सदा शांत रहां, पंहिंजे हिन गुण खे कीअं यूज़ करां। जीअं आनंद स्वरूप चवंदा आहियूं, त वो आनंद स्वरूप जी स्टेज छा आहे? वो आनंद स्वरूप जी स्टेज छा आहे? हुनजी अनुभूति छा आहे? कि आनंद सां सदा आनंद मौज में रहे। भले असां कमु करूं था, खाऊं पीऊं, कमु करूं, ॻाल्हायूं, दुनिया में रहंदी सदा मौज में। कलयुगी दुनिया में कोई सोचे मां सदा मौज में रवां, सच्चाई ते हली करे, वो रही सघंदो आहे। लेकिन असां आत्मा जा आनंद स्वरूप आहियूं। त हीअं चेक करो मां कीअं सदा आनंद स्वरूप में रही सघंदी आहियां, हुनजी अनुभूति करो। कहिड़ी कहिड़ी चीज मुंहिंजे मौजपन जी स्थिति सां मूंखे हेठि थी लाहे, हुनखे ख़त्म करण लाइ बाबा कहिड़ी ज्ञान जी पॉइंट ॿुधाए थो। ऐं सदा आनंद में रहण सां प्राप्ति छा थींदी? असांखे सदा आनंद में मौज में रहंदासीं त हुन सां प्राप्ति छा थींदी? ये सभु इन जो अनुभव करो, इन जी चेकिंग करो। आनंद कंहिंखे चइबो आहे? हुन समय जी स्थिति जो प्रत्यक्ष प्रभाव असां ते ऐं ॿियनि आत्माउनि ते छा थींदो आहे? भई जेको आनंद में रहंदो आहे, जेको मौज में कॾहिं रही सघंदा आहियूं, जॾहिं असां कॾहिं बि बोझ न कयूं, जॾहिं असां सभु कुझु बाबा खे, जीअं ॿार सदा मौज में रहंदा आहिनि न, त ॿार सदा मौज में रहंदा आहिनि, हिन सां छा थींदो? हिन जो प्रभाव ख़ुदि ते छा थींदो? ख़ुशि रहंदा आहिनि। ऐं ॿियनि ते छा पईंदो आहे? ॿियनि खे वो सुठा लॻंदा आहिनि।
ॿियनि खे हुननि सां खेॾण ॻाल्हाइण सुठो लॻंदो आहे, त तव्हां बि सदा आनंद मौज में रहंदव। त हिन सां स्वयं खे प्राप्ति छा थींदी, त असां हेल्दी रहंदासीं, स्वयं खे बि प्रिय लॻंदसि की मुंहिंजो जीवन केॾो सुठो आहे, लाइट आहे। ऐं असांजे जीवन में सदा मौज में रहण सां असां ॿियनि खे बि सुठा लॻंदासीं, ॿियनि खे बि असां द्वारा प्राप्ति थींदी आहे, ख़ुशी थींदी आहे। ईअं हर गुण जी गुह्यता में वञे, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सुख, ॿियो हर शक्तियुनि जी गुह्यता में वञो। भई मां सहनशील आत्मा आहियां, मां सदा सहन कीअं करां, कीअं सहनशील ठही करे रहां, हिन सां मूंखे ऐं ॿियनि खे फ़ाइदो छा आहे। मुंहिंजे जीवन में अगरि मां सदा सहनशील रहंदमि त मूंखे छा फ़ाइदो आहे। त बाबा चवनि था जीअं उहो माण्हू सागर जे तले में वेंदा आहिनि, ऐं जेतिरो अंदरि वेंदा आहिनि न ओतिरो ई उन्हनि खे नए नए पदार्थ प्राप्त थींदा। ईअं ई तव्हां जेतिरो अंतर्मुख थी करे स्वयं में खोइजी वेंदव त तव्हांखे नया नया तव्हां अनुभव कंदा। बाबा जी ज्ञान त केॾो गहराई में आहे, हिकु ॻाल्हि बि रोज़ रोज़ खणो, हुन ते वीचार करो, ताकि थोरो समय जे लाइ ईअं लॻंदो जीअं तव्हां हिन दुनिया में आयो ई न। भले असां हिन दुनिया जी बाबा ॻाल्हियूं ॿुधाईंदो, उहो ई असां मनन चिंतन कंदासीं, वीचार कंदासीं अंतर्मुखी थी करे बाबा। लेकिन असां जॾहिं अंतर्मुखी थी करे बाबा सां ॻाल्हाईंदा आहियूं न मन ई मन में, त उहो परम धाम जी शांती, वो बाबा जी चित्र छाया जे हेठां जॾहिं बाबा सां मन ई मन में ॻाल्हाईंदा त लॻंदो असां हिन दुनिया में आया ई न, असां फ़रिश्तनि जी दुनिया में पहुची वेंदा। थोरो समय बि हुनजो अभ्यास करे पोइ हेठि अचो त केॾो सुठो लॻंदो। पोइ कर्म कंदे बि भुलिजो न, हा भई मां बाबा सां गॾु आहियां। त सुबुह खां राति जो कर्म करो था न उहो बाबा सां गॾु करो, ऐं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे करो। ॾिस बाबा हीअं थियो, ॿार हीअं था करनि, हीअं थो चए, पोइ बाबा असांखे हुनजो अलौकिक अर्थ ॿुधाईंदो रहंदो, अलौकिक रीति सां, अलौकिक भाषा में। त असांखे ॾाढा नया नया अनुभव थींदा, ईअं महसूस कंदा जीअं तव्हां हिन में खोइजी विया आहियो। जीअं मछली पाणी जे अंदरि रहंदी हुई बि पंहिंजी जीअदान महसूस कंदी आहे न, हुनजो लगाव पाणी सां हूंदो आहे। शरीर निर्वार थी यदि ॿाहिरि निकिरंदी बि आहे त हिकु सेकेंड ॿाहिरि ईंदी, पोइ अंदरि हली वेंदी। ईअं असां शरीर निर्वार कर्म करण जे लाइ असां दुनिया में अचूं, माण्हुनि सां कुझु ॻाल्हाइणो हुजे त ॻाल्हायो, बाक़ी अंतर्मुखी थी करे कर्म कंदा रहो पंहिंजो। पर जॾहिं ॻाल्हाईंदासीं तॾहिं त दुनिया में माण्हुनि खे, बाक़ी त असां अंदरि ई अंदरि बाबा सां ॻाल्हियूं कंदा रहो, मन अनुभव कंदा रहो ऐं कर्म कंदा रहो। त बाबा चए थो ॾिसो मछली जो उदाहरण केॾो सुठो आहे, जे कछुए जो बि बाबा उदाहरण ॾींदा। छो कि मछली बिना पानी जे उहा रही न सघंदी, ईअं हाणे असांजे एतिरो अभ्यास हुजणो खपे कि असां बिना बाबा जे रही न सघूं। असां थोरो समय माण्हुनि सां ॻाल्हायूं, संबंध संपर्क में अचूं, लेकिन हा भई 1 घंटो पहिरियों ॻाल्हाईंदा हुआसीं, हाणे 2 मिंट में ॻाल्हि पूरी थी वई, हा चलो हाणे ॿियो कमु था करो, वरी बाबा जी याद में ॿियो कमु करो। मतलब ज्यादा वार्ता में ईंदा आहिनि न त ॿाहिरि मुक्ता में अची वेंदासीं। हिन करे 2 मिंट ॻाल्हि चओ बसि पोइ ईअं तव्हां सभिनि जी लगन हाणे निजी स्वरूप जे भिन्न भिन्न अनुभव जे सागर में हुजणो खपे। असांजी लगन ॾिसो हिन समय असां बाबा सां मिली सघंदा आहियूं, बाबा जो असांखे ज्ञान जो खजानो ॾे थो, हुनखे अनुभव करे सघंदा आहियूं। कार्य अर्थ ॿाहिरि मुक्ता में अचो, इंद्रियनि जो आधार वठो, अर्थात साकार रूपधारी स्थिति में अचो, लेकिन लगाव आकर्षण हुन अनुभव जे सागर जी तरफ़ हुजणो खपे। जीअं न कंहिं माण्हू खे ॾाढो कमु हूंदो आहे,
जे समझो कोई एग्जाम जी तैयारी तो करे ॿार त हुनखे चओ रोटी खा, उहा चईंदो हा मां अचां थो, फटाफट पंहिंजो 5 मिंटे में रोटी खाई वापसि हली वेंदो पढ़ाई करण कमरे में। हूअं ई असां हिन दुनिया में त रहणो ई आहे, माण्हुनि सां ॻाल्हाइणो बि पवंदो, संबंध संपर्क में बि अचणो पवंदो, लेकिन असां जीअं पहिरियों माण्हुनि जो फोन ईंदो हुयो त कलाक वेही रहंदा हुयासीं, टीवी ॾिसण, फोनुनि ते ॻाल्हाइण, फालतू ॻाल्हियुनि में पंहिंजो समय वेस्ट न करे जेतिरो असां हुनखे उत्तर बि ॾियणो आहे थोरे में उत्तर ॾियो, बाक़ी अंतर्मुखी थी करे पंहिंजो जो कमु करो, न त बाबा सां मन ई मन में वेही करे ॻाल्हियूं करो, यादि करो, कोई न कोई पॉइंट जे बारे में मनन चिंतन करो। त असां मुख सां नथा ॻाल्हायूं न, बाक़ी हिन दुनिया में त आहियूं, अखियूं त खुलियल आहिनि, कन बि आहिनि, कुझु कमु आवाज़ आई, कुझु थियो, ॿुधी करे कमु करो, वापसि मथे बुधी। त अखियूं खुलियल आहिनि, असां हिन दुनिया में वेठा आहियूं, लेकिन असांजो ध्यानु बाबा ऐं बाबा जी ॻाल्हियुनि में हुजणो खपे, असांजो ध्यानु उहो अभ्यास करण में हुजणो खपे। जीअं स्थूल वस्तु पंहिंजी भिन्न भिन्न रसायन जो अनुभव कराईंदी आहे न, ईअं ई जीअं मिस्री आहे, वो पंहिंजी मिठास जो अनुभव कराईंदी, ऐं हर गुण वारी वस्तु पंहिंजे गुण जो अनुभव कराईंदी आहे न, कराईंदी हुई पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदी आहे न। ईअं ई तव्हां पंहिंजी निजी स्वरूप जे हर गुण जी रचना जो अनुभव अन्य आत्माउनि खे बि कराए। सम्झो तव्हां सोचो हा भई हाणे मां शांत रहंदमि, चेक करो कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि मूंखे अशांत कंदी आहे, मां सदा शांत कीअं रही सघे। पोइ असांमें जो शांति जो गुण अची वेंदो न, जो असांजो हुयो, असां वरी बाबा खे यादि करे अभ्यास करे प्राप्त करे छॾियो। त हाणे बाबा चए थो जीअं मिठास पंहिंजो अनुभव कराईंदे, ईअं असांमें हर गुण जी रचना ॿिया बि अनुभव करे, ॿिया बि चवनि केतिरी शांत आहे, केतिरी सुठी आत्मा आहे, केतिरी समझदार आत्मा आहे, लेकिन हुनखे एक्सेप्ट न कजो बाबा खे ॾेई, तॾहिं आत्मायूं असां ते आकर्षित थींदियूं। त हाणे इहो अनुभव करणो कराइणो, बाबा चवंदा हाणे अनुभव करणो कराइणो, इहो ई पंहिंजो विशेष कर्तव्य सम्झो। असां कहिड़ो कर्तव्य सम्झणो हाणे पंहिंजो, कि असां आत्माउनि जो हर गुण हर शक्ति आहे उहा असांखे स्वयं बि अनुभव करणी आहे ऐं ॿियनि खे बि अनुभव कराइणी आहे। वर्णन सां गॾु गॾु हर गुण जी अनुभूति कराए, उहो तॾहिं कराए सघंदा जॾहिं स्वयं हिन सागर में समायल उहो हूंदो। त छा ईअं समायल उहे वेंदा आहियो? बाबा पुछे इन सां सहज स्मृति स्वरूप थी वेंदासीं। अगर सदा ईअं रहंदासीं न त सहज ई बाबा जी खुद खे आत्मा बि सम्झंदासीं ऐं बाबा जी बि यादि रहंदी। कॾहिं जॾहिं असां हिन सागर में समायल उहे रहंदासीं न, भई मूंखे हिन गुण जी अनुभूति करणी आहे, त आत्मा बि यादि रहंदी, बाबा बि यादि रहंदो। यादि कीअं करूं, हिन जी बजाय ये क्वेश्चन उठे कि यादि भुलिजी कीअं सघूं, छोकी सॼो ॾींहुं बिज़ी थी वेंदासीं, भई असांखे अनुभव करणो आहे, त यादि भुलिजी कीअं सघूं, उहो बि ईअं चईंदासीं। असांखे त बाबा सदा यादि रहंदा, छोकी असांखे अभ्यास करणो, एतिरो परिवर्तन अची वञे। तॾहिं हाणे त सिर्फ़ु थोरो सो अनुभव कयो अथव, सिर्फ़ु इहे त चखी करे ॾिठो आहे असां कि हा भई ज्ञान ईअं आहे, कि मिठास थोरी सी चको ऐं पूरो थोरो सो लड्डू टेस्ट करो, पूरो लड्डू खाओ। त बाबा चई हाणे अञा ताईं त ॿारनि सिर्फ़ु चखियो आहे ज्ञान खे, जॾहिं हुनमें खोइजी वेंदा न, तॾहिं खाधो बि ऐं स्वरूप में बि लाइ
हाणे ॾाढो अनुभव करण जी आवश्यकता आहे। जॾहिं हिन अनुभव में हली वेंदव त पोइ उहा नंढी नंढी ॻाल्हियूं सुत ई किनारो थी अर्थात विदाई वठी नंढी नंढी ॻाल्हियूं थींदी रहंदी आहे न, ईअं हिन ईअं कई फलानो फलानो, लेकिन असां एॾी वॾी प्राप्ति जो बाबा असांखे कराए थो, हिन में अगरि खोइजी वेंदासीं, अभ्यास कंदा रहंदासीं त दुनिया में जो नंढी नंढी ॻाल्हियूं अॼुकल्ह थियनि थियूं इहे त नंढियूं ई लॻी विदाई वठी। अच्छा, ओम शांति।